बॉय स्काउट ओपन ग्रुप जे स्काउट्स पारां सिविल अस्पताल खैरपुर में मरीज़नि सां गॾु अस्पताल में मौजूद मुसाफ़िरनि खे लंगर तक़सीम कयो वियो। लंगर तक़सीम करण जे लाइ खैरपुर बॉय स्काउट ओपन ग्रुप जे बॉय स्काउट सां गॾु गणेश स्काउट्स पिणु वॾी तादाद में शामिल। उन मौक़े ते खैरपुर बॉय स्काउट ओपन ग्रुप जे ग्रुप लीडर लियाकत अली मल्हा, सहाफ़ी स्काउट मोहम्मद वसीम मितलो, स्काउट सहाफ़ी फ़हीम अहमद मितलो सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त असां स्काउट्स जो मोटो ख़िदमत ख़ल्क़ इंसान ज़ात जी ख़िदमत बग़ैर कंहिं लालच जे रज़े लाइ अलाह जी ख़ातिर ऐं ख़िदमत जे इरादे सां उहो ई मिशन शुरू कयो आहे त अस्पताल में दाख़िल मरीज़नि जी ख़िदमत करियूं। हीउ हिकु ॿियो हफ़्तो आहे त असीं अस्पताल में मौजूदु मरीज़नि ऐं मुसाफ़िरनि में लंगर तक़सीम कयो आहे ऐं अलाह पाक खां दुआ आहे त हू असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां हमेशह लाइ उहा ख़िदमत जारी रखी सघूं।